ठाणे खाया नंढड़ी मखलूक जे में 100 अखियूं हुजनि इन दिमाग़ में इन इरादी में 100 अखियूं हा पोइ तव्हांखे सलाम करे मगर मगलई हाथी पिया मगर ए नमरूद चयो वंजना जागल भरा मच्छर जागल अच्छी मच्छर वाला नदी फौज के चित्त भैया कर्पन में मच्छर भरिया था भजाइन भजन जहिड़ा कोन हुआ खाई पूरी फौज के पपड़ ते मच्छरन चित वाह मुंहिंजा रब तुंहिंजो वाह मुंहिंजा रब तुंहिंजो हेरे सारे बादशाह जी ताकत के चित कई मच्छर सां वाह मुंहिंजा रब तुंहिंजो कमाल ओ यमन जे बादशाह अबरा जे हाथी वारे लश्कर के चित कई अबाबील जे नंढड़िन पथरीन सां इमाम अल-अंबिया कायनात के सरदार मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफाजत कई कोरीड़ीअ जे ताईं सां कमजोर तबके खां रब दीन जी खिदमत वठंदो कमजोर तबके खां हिन गए गुज़रे दौर में जिते इब्राहिम कादियानी जे लानती हुकूमत चढ़िया वेठा आहिनि मौलवीन मदरसनि जा दुश्मन इत्ते हिन दीन की कुरान की हिफाजत करण लाइ अल्लाह ताला मौलवीन हाफिज़न कारिन के बिहारा मदरसे में तव्हां वही मुंहिंजे कुरान की हिफाजत करियो छो मौलवी कमज़ोर तबको आहे मुआशरे जो मास्टर जो पगार 70,000 90,000 1,20,000 1.5 लाख मास्टर जो स्कूल बंदन पगार चालू पर मास्टर का पहिरीं तारीख़ छॾे 5 तारीख़ 10,000 घुर्जी कोन ॾींदो हूंदा ई कोन ए मौलवी वेठो आहे पगार जो 12,000 बनी कोने न दुकान कोने न प्लाट कोने ये मौलवी वेठो है पगार 9,500 मदरसे में कुरान पढ़ाए तो ये मदरसे में पढ़ाए तो एकड़े जो पगार 12,000 बे जो पगार 9,500 हो 1,20,000 खड़े तो 1 लाख खड़े तो पोइ सूरन में ही 12,000 में खुश है वो 9,500 में खुश है अच्छा कपड़ा आवा का सुठा पायो इज्जत की जिंदगी गुजारी न पिया अल्लाह जी फरमाता